राज़ी खानपुर महर विच हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल थी वियो आहे। नवाज़ तफ़सील मालूम कयो गुलाम नबी महर खां। जी गुलाम नबी जी खानपुर मार थाने जी हद में जेको आहे पीरबरी वारे इलाइक़े जे ॻोठ आहे केयर बोलदार में जिते हथियारबंदनि जे मुबैना घर ते हमले जी में जेको आहे फायरिंग में हिकु ॼणो जेको आहे मीर मोहम्मद 25 वारनि जो मीर मोहम्मद जेको आहे बोलदार जेको आहे उहो थरे ते क़तल थी वियो आहे। जॾहिं संदसि भेण जेका सगीरा धीअ शहज़ादो बोज़दार जेका सख़्तु ज़ख़्मी थी पई आहे। ज़ख़्मी जेका औरत सगीरा बोज़दार खे जेको आहे खानपुर थाणे तां जेको आहे मेडिकल जे लेटर बाद जेको आहे सख़्तु रेफर कयो वियो आहे। जॾहिं मक़तूल मीर मोहम्मद बोज़दार जो लाश जेको आहे पुलिस ताईं हवेली में वठी जेको आहे पोस्टमार्टम लाइ खानपुर मार जी जेकी तालका अस्पताल आहे उते खणाए आई आहे जिते पोस्टमार्टम बाद जेको आहे ऐं ज़रूरी कार्रवाई बाद जेको आहे लाश जेको आहे वापसि हवाले कयो वेंदो। पर खानपुर मार थाणे ते जॾहिं राब्तो कयो त हुननि ॿुधायो त वाक़ई जो कारण बाबति हुननि ॿुधायो त जेको आहे असांखे हिन वक़्तु मालूम न थी सघियो आहे त इहो वाक़ियो कीअं कहिड़े सबब जे पेश थियो आहे ऐं जॾहिं त इन बारे में जेको वधीक जेको आहे जांच कयूं पिया ऐं हिन वक़्तु जेको आहे हिन केस जो दाख़िल थी सघियो आहे थाणे ते नई जेको आहे का गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। गुलाम नबी तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।